बस साल बहार पन कॉलेज के वाली न्यू उनमें वहाँ घणो कुछ करायो हिते जो टीचर साईं हाजी अब्दुल उसकी टीम जेको पाण पतोड़े रही है हमारे सामने केर भी टीचर हितां खां हिकु ॿ बजे खां पहिरीं वञे कोन थो ऐं सभई पंहिंजे शोबे सां लाॻापियल उन सां महिनत करे रहिया आहिनि ऐं हेॾो कुझु जेको आहिनि कॉलेज खे नवाण बची आहे इन जेको हाक जेका हींअर सिंधी अंदरि हली रही आहे इन सभिनी जो क्रेडिट न सिर्फ़ु हाजी अब्दुल सुमरो साहब न वञे थो उनजी टीम न वञे थो पर इन जो सहरो असांजे रीजनल डायरेक्टर कॉलेज कंचन और साहब न वञे थो जंहिंजे करे इहो सभु पॉसिबल बणियो आहे जंहिंजे करे ही सॼियूं स्कीमूं जंहिंजे करे बीएस प्रोग्राम जंहिंजे करे ही नवां टीचर्स हिते इंट्रोडक्शन आईटी जहिड़ा डिपार्टमेंट इंट्रोड्यूस कराइण हितां खां वेंदे करे हिन सिंध जे अंदरि जेका हाक थी आहे इन में हिन सॼी टीम जो जेको आहे उहो किरदारु रहियो आहे अवां शागिर्दनि खे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां अॼु हिकिड़े ही मुंहिंजे साम्हूं गुलनि जा हार पिया आहिनि ऐं इहो उहे कामयाबी जा हार आउं हिन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो त हिन दुनिया के पैदा थींदे दरियाफ़त थींदे कोई 14 बिलियन साल थिया आहिनि इंसान के आए कोई 20 लख साल थिया आहिनि इन में केतिरा ई अमीर माण्हू हूंदा जिन जे घरनि में मिलियन सां ज़्यादा हूंदा जिन्हनि जूं सत पीढ़ियूं खाईंदियूं हूंदियूं पर अॼु भी उन्हनि माण्हुनि जो नालो केरु दुनिया में नथो ॻाए नालो सिर्फ़ु उनजो ॻाइजे थो जिन माण्हुनि इल्म जी ताक़त सां शऊर सां दाहत सां पंहिंजो नाव रोशन कयो आहे जिन इल्म पखेड़ियो आहे उहो सुकरात हुजे जंहिंखे अॼु बि माण्हू यादि करे थो उहो गैलीलियो आहे उहो न्यूटन आहे ऐं इहे सभु उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजी जिदत ऐं इल्म सां पंहिंजो पाण खे निर्माण कयो पर हिन दुनिया जे अंदरि असांखे मुख़्तलिफ़ शयुनि खां आराइश बख़्शियो त अमीब जॾहिं इंटर पास करे वेंदा अॻिते हली करे